करतारपुर जिले जो दोना सब खत्म कयो बाबा। गरीब कानपुर के कच्चे वारी हद नापरकोट थाने की हद डक बंद वटा काठियों करण लाइ वियल 9 मज़दूर अगवा। मुगविन में निज़ाम मलिक, दीदार मलिक, हज़ारू मलिक, सुहेल शेख ॿिया शामिल। दाड़ियल मुगविन की वीडियो जारी कर छॾी। वीडियो में मुगवी वारसन ऐं पुलिस के आज़ाद करण की अपील करे रहिया आहिनि। SSP शिकारपुर जो चवणु आहे त दाड़ियलनि ख़िलाफ़ कचे में हलंदड़ ऑपरेशन जी रद्दअमल ते ॾोहारनि अहिड़ी किरियल हरकत कई आहे। फौजी अदालतुनि में सिविलियन के ट्रायल खिलाफ़ इंट्रा कोर्ट अपील की ॿुधणी थी रही है। जस्टिस अमीनुद्दीन की सरबराही में 7 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। गुज़िरियल ॾींहुं वकीलनि की गैर हाज़िरी सबबि ॿुधणी कार्रवाई खां सवाइ मुलतवी कई वई आहे। अफगानिस्तान में थींदड़ दहशतगर्दी जो मामलो पाकिस्तान सलामती काउंसिल में उथारे छॾियो। TTP ऐं मजीद ब्रिगेड जी दहशतगर्दी खिलाफ़ आलमी कदम खणण जो मुतालबो। पाकिस्तान में दाइश की भर्ती जो इल्ज़ाम सख्ती सां रद्द। सलामती काउंसिल में पाकिस्तान के मुस्तकिल नुमाइंदे मुनीर अकरम की ब्रीफिंग। दहशतगर्दी खिलाफ़ जनरल असम्बली के मातहत इदारो बढ़ाने की तजवीज़। सिंध हाई कोर्ट सूबे के गैर फाल 145 लाइब्रेरियुनि तां कब्ज़ा ख़त्म करण फाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पब्लिक लाइब्रेरियुनि कंडियारो, भिरिया, खानवान, ठारूशाह सब बाबत रिपोर्ट तलब कर वरिती। सूबे जी समूरियुनि लाइब्रेरियुनि खे सोलर सिस्टम ते मुंतकिल करण जो बि हुकुम। चूंडको भरिसां ॻोठ मोज़ल शाह में ज़मीन के मामले तां हथियारबंद नौजवान के गोलियूं हणी कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। जवाबदार फरार। इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि रवानी। अमरीकी सदर इसराइली कैदनि की आज़ादी की अल्टीमेटम जारी कर छॾियो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त छंछर की सुबुह ताईं इसराइली कैदी आज़ाद न थिया त गज़ा ॿीहर जहनम बणिजी वेंदो। जंगबंदी मुआहिदो ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। हमास के सम्झणु घुरिजे त हू छा करे सघे थो। उर्दन ऐं मिस्र फ़लस्तीन खे नथा वठनि त उन्हनि जी इमदाद बंदि करे सघनि था। कंहिं मुल्क के आमरीकी मईशत के नुक़सान पहुचाइण न ॾींदा। ईंदड़ 2 ॾींहनि में जवाबी टैरिफ लागू कंदा।